ऐं मुंड में अल्लाह ताला फरमायो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, तमामु तारीफ़ूं उन अल्लाह लाइ जेको जहाननि जो रब आहे। तमामु तारीफ़ूं उन अल्लाह लाइ जेको जहाननि जो रब आहे। मालूम थियो जान हिकु न आहे। हिते जमा जो सीगो आहे आलमीन, इहो जमो आहे आलम जो। आलम त हिकिड़ी शइ खे चइबो आहे, पर अल्लाह ताला छा फरमायो? अल्लाह ताला फरमायो आलमीन। मालूम थियो ए इंसानो, हिकिड़ो जान आहे, घणा जान आहिनि, हक़ीक़त में घणा जान आहिनि। असांजी सभ खां पहिरियां इब्तिदा जेकी थी आहे उहा आलम अरवा में थी आहे। असांजा रूह उते गॾु थिया आहिनि। इन खां बाद में पोइ अल्लाह ताला तरतीब ॾिनी इंसाननि खे। आलम अरवा में रूह जेको गॾु थिया, इन खां बाद में पोइ अल्लाह ताला इन रूहनि खे मुंतक़िल जेको करे माउ जे पेट जे अंदरि ते जेको मोकिले छॾियो। इहो रूह सिधो आयो माउ जे पेट जे अंदरि। 9-10 महीना हिते जेको इंसान जो रूह जेको आहे उहो क़याम थो करे, इंसान जो जिस्म जेको आहे उहो तयारु थो थिए। वरी अल्लाह ताला इन जेको आलम खां कढी करे अल्लाह ताला काॾे मोकिलियो? आलम जहान जी तरफ़ अल्लाह ताला मोकिलियो। आलम जहान कहिड़ो आहे? जिते हिन टाइम मां बयानु कयां थो ऐं तव्हां बयानु ॿुधो था। हे आलम जहान आहे। इहो ई जेको आहे जहान तमामु वॾो क़ीमती आहे। जंहिं जहान जे अंदरि हिन टाइम मां मुक़ीम आहियां, तव्हां मुक़ीम, हे वॾो क़ीमती आहे। इन जे अंदरि जेको आहे तव्हां पंहिंजी आख़िरत जेको सेट कंदव। हिन दुनिया में तव्हां अल्लाह खां जन्नत हासिलु करे ऐं आख़िरत में जेको आहे जन्नत में पहुचंदव। हे ई जेको आहे जहान आहे। इन खां बाद में हिकिड़ो वरी इन जहान खां बाद में हिकिड़ो ॿियो जहान थो अचे। हो साईं कहिड़ो जहान आहे? हो आलम बरज़ख। आलम बरज़ख कहिड़ी ज़िंदगी आहे? हो क़बर वारी ज़िंदगी आहे। उहा कहिड़ी ज़िंदगी? हो क़बर वारी ज़िंदगी। हे चोथों आलम जेको आहे इंसान जो आहे। अहिड़ी तरह पंजो आलम पोइ इंसान जो अचे थो। उहो पंजो आलम कहिड़ो आहे? उहो साईं या त आलम जन्नत, या त आलम जन्नत, या आलम जहन्नम। हे 5 जेको आलम आहिनि। इन करे अल्लाह ताला फरमायो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, तमामु तारीफ़ूं उन अल्लाह लाइ जेको जहाननि जो रब आहे।